हूर लैन सा बिठे फरमा ही अबू बकर जी, ही उमर जी, उस्मान जी, अली जी, फलानू 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 हूरा ने जन्नत जी सरदारा हूर बिठी ही मथे ते हथ रखी फरमा ही मुझे हबशी बिलाल जी कुंवर। हूरा ने जन्नत जी सरदारा हूर अर्ज क्यों सुना के केड़ो घोट के केड़ो घोट मुझे ला हबशी बिलाल। साईं फरमायो ऐ हूरा ने जन्नत जी सरदारा हूर पंहिंजे हुस्न ते घमंड न कर, फखर न कर। ही फैसलो मुझो आजा पुछणो आ बिलाल खां तोखे पसंद भी करे थो या न, तोखे कबूल भी करे थो या न। छो जो बिलाल असां खे दिल ॾेई वेठो आ। बिलाल त हमा वक्त चवंदो आ त मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, मां त चाहियां थो त दिल भर तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। बिलाल त चवे थो सोना जिते अवां हुजो उते मां मूंखे हूरूं न खपनि, मूंखे बेइज्जत न खपे। हे फैसलो मुंहिंजो आ। अञा त बिलाल खां पुछणो आ ऐ हूरा ने जन्नत जी सरदारा हूर तव्हां चऊं छूं त असां हसीन आहियूं पर अवां जे हुस्न में अञा कमी आ, अञा अवां जो हुस्न मुकम्मल कोन थियो आ। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो मुंहिंजो बिलाल ईंदो, अल्लाह पाक मलाइकनि खे फरमाईंदो मलाइको बिलाल जो कारो कलर लाहे इन मजा तिर ठाहे तुल ठाहे हूरा ने जन्नत जे गलुनि ते रुखसारनि ते लगायो त इन्हनि जो हुस्न मुकम्मल थिए। बिलाल जे कारे कलर सां तव्हांजो हुस्न मुकम्मल थींदो। छा बिलाल छा करम वाह वाह सखी तुंहिंजी सखा, छा बिलाल छा करम वाह वाह सखी तुझी सखा। हबशी मगर मौला घुरो मुझा मिठा तुझे कर। हबशी मगर मौला घुरो मुझा मिठा तुझे करे। मदर दव्या अजवारो वरो मुझा मिठा तुझे। वरी बजा बेड़ा पार थी हिया मुझे मुस्तफा जी सलात जी बरकत। हिन आयतुन में सलात जी फजीलत भी, मुझे महबूब करीम जो आलीशान जिक्र भी। अल्लाह से तो फरमाए मुझा हबीब मां तुझो नालो ही मुबारक अहिड़ो रखियो आ। अल्लाह से तो फरमाए मुझो नालो महमूद। महमूद जी माना घणो तारीफ कयल, घणी तारीफ वारो, घणो सारायल। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, सब तारीफूं अल्लाह वास्ते। युसब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति वल अर्द, जमीन आसमान वारा सब खुदा जूं तारीफूं कन था। वडी वाखान वडी तारीफ मुझे रब जी आ। मिठाई घोट तो फरमाए त सारंग खे सारीन मानू मिर्ग में हियूं आड़ियूं अबर आसरे ताड़ा तवारीन सिपूं जे समूंड जूं तब न सज निहारीन पलर प्यारीन त थिए सुख संघारन कान। हर शे सारे बाछारे रब के वडी तारीफ वारो रब्बा। पर साईं जो रब करीम जो नालो मुबारक महमूद तारीफ जे हिसाब सां। ऐं मदीने जे मीर जो खुदा नालो रखियो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिंजी नाना मोहम्मद जी माना हमदन बाद हमदन, जंहिंजी तारीफ खां पोइ तारीफ हुजे। तारीफ खुटे ई न सो मोहम्मद मुस्तफा आहे। यकीनन मदीने जे मीर अर्ज कयो मुझा मौला सारा तो तुझी वडी आ ऐं नालो तव्हां मुझो अहिड़ो रखियो आ जंहिंजी सारा खुटे ई न। सोचो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत फरमायो मुझा महबूब मुझी तारीफ माण्हू कनि था, जिन कनि था, हुरूं गुलमान हर शइ करे थी, पर मां वरी तो महबूब करीम जो ज़ाकिर आहियां।
सारी दुनिया आसमानों जमीन मुखे पचारिन था, मुखे सारा इन था, पर मां रब त तुझो ज़ाकिर आया वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन कद जाअकुम मिनल्लाह नूरुम व किताबुम मुबीन या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा वदाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। आऊं तो तुझी वखाण तो कयां, तुझी तारीफ तो कयां, पर मुझा महबूब हिकिड़ो वक्त अहिड़ो अची वेंदो जॾहिं क़यामत क़ाइम थींदी, ज़मीन आसमान वारियूं मख़लूक़ातूं सभु ख़त्म थी वेंदियूं, सभु फना थी वेंदा, मुंहिंजो ज़िक्र बंदि थी वेंदो, अल्लाह अल्लाह चवण वारा ख़त्म थी वेंदा, ला इलाहा इल्लल्लाह जा ज़िक्र करण वारा ख़त्म थी वेंदा, निमाज़ूं पढ़ण वारा ख़त्म थी वेंदा, सभु फना थी वेंदा। जंहिं वक़्त में मुंहिंजो ज़िक्र बंदि थी वेंदो, सभु फना हूंदा, मगर मां रब खे बका आहे। मां त हय्युन क़य्यूम रब आहियां, मां त क़दीम रब आया, बका वारो रब आया। ऐ मुझा महबूब मुझो जिक्र बंद हूंदो, पर मुझो तो सां वाइदो आ इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। मां रब तुझे मथा सलात मोकले, तुझे जिक्र खे बंद कोन कंदुसि। मुझो जिक्र बंद थी सके तो तुझो जिक्र हलंदो रहे, तुझो जिक्र हलंदो रहंदो। मिट गए मिट जाएंगे, मिटते हैं आदा तेरे, पर न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा। सलात के भेरो ॾियो त हाणे भिटाई साहब जो कुछ जिक्र थी। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या। तो मुझे महबूब जी सलात हर दर्द जी दवा, हर मुश्किल जो हल आ। कम से कम रोज ॾींहं जो 10 दफ़ा, रात जो 10 दफ़ा पढ़ंदो, बेड़ा तरी पवंदा। मुश्किलातूं ई जो कोन, इंशाअल्लाह रब जूं रहमतूं वसी पहुंच। प्यारा मुसलमान भाइरो, जंहिं हस्तीअ जो उर्स मुबारक हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह, सिंध जे सूफियन जो सरताज, वली कामिल आलिम बा अमल, जन वटि लुदनी इल्म हुयो, लुदनी ख्वाजा खिदर पढ़ायो। साईं केतिरो अरसो गायब हो दरिया में हो। हज़रत ख्वाजा खिदर अलैहिस्सलाम जे मदरसे में पढ़िया। मुझे महबूब मदनी सरदार जे बारगाह में एतिरो करीबन, एतिरो वेजान, असांजे लाड़ जो बुजुर्ग आहे जंहिंजो नालो आहे मोहम्मद हाशिम खट्टी रहमतुल्लाह अलैह। साईं फरमायो, हज़रत साईं मोहम्मद हाशिम खट्टी 1000 सलात पढ़ी पोइ सुम्हंदो। असांजे इलाके में कॾहिं कॾहिं जुमेरात जो साईं जो हुजरो खोलींदा आहिनि त मुश्क अंबर खां वधीक खुशबू निकिरंदी, जंहिं कमरे में 1000 सलात पढ़ी पोइ सुम्हंदो। प्यारा मुसलमान भाइरो, साईं जो फरमाया त मां हिकु राति सुतो पियो ॼां, ख्वाब थो ॾिसां। ख्वाब में छा थो ॾिसां? हिकिड़ो मैदान आहे जंहिंमें ख़ुदा जा वली गॾु थिया, अल्लाह वारा गॾु थिया। मां बि उतां गुज़रियुसि, पुछा कयमि सभु वली हिते छाजे लाइ गॾु थिया? चवण लॻा मोहम्मद हाशिम मदीने जा साईं अचण वारा आहिनि, ख़िताब कंदा। खिताब फरमाईंदा, तव्हां बि वियो, आऊं बि कुंडाए तो थी वई रस। थोड़ी देर खां पोइ वण टिणनि जो आवाज़ ॿुधमि त जेॾां तेॾां सलात जी झूंगार थी वई आहे। अल्लाह जे महबूब जी सवारी मदीने शरीफ खां अची रही आहे। जंहिं वक़्तु मदीने जा साईं आया, सभु औलिया किराम उथी बीठा, सोने महबूब करीम जो इस्तक़बाल कयूं। हिकिड़ो तख़्त, हुन तख़्त ते मदीने जा साईं जलवा फरोज़ थिया। थोड़ी देर खां बाद ॾिसां त हिकिड़ो बुज़ुर्ग आहे, हिन पासे खां ज़ाहिर थियो आहे, अचे पियो, पर मुंहिंजे महबूबनि खे हथ मुबारक सां इशारो कयो त तव्हां एॾां न हेॾां अचो, हिन पासे अचो। पोइ मुंहिंजे हबीब करीम
तख्त जे मथों विहारियो पाण सां गॾु विहारियो जेस ताईं सोना महबूब वेठा हा तेस ताईं मुंहिंजा प्यारा कंध खां भाकुर मुंहिंजो हबीब पायो वेठो जॾहिं महफ़िल ख़त्म थी मदीने जा साईं रवाना थी विया मूं हिकिड़े बुजुर्ग खां पुछो अदा इहो ख़ुशि नसीब केरु हो जंहिंखे महबूबनि पंहिंजे तख़्त ते विहारियो ऐं सोना महबूब संदन कुल्ले जे मथां बाह मुबारक रखियो भाकुर पायो वेठा इहो कहिड़ो बुजुर्ग हो मूंखे वलियनि ॿुधायो तो कोन सुञातो हे सिंध जे सूफ़ियुनि जो सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हो हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह खोड़न में कदे तव्हांजो वञण छो जिते साईं मखदूम अब्दुल रहमान शहीद जो गुंबद आहे हिते वेंदो त उते भिटाई साहब जी हिकिड़ी जगह ठहियल आहे जिते साईं किलो कढियो मखदूम साहब ते खोड़न जी शहर में साईं मखदूम अब्दुल रहमान रहमतुल्लाह अलैह बड़ा बुजुर्ग साईं जे पूरे मुकम्मल दौर में किथे बि दौल कोन वजंदो को बि ख़ैर शरई आलो न वजंदो बड़ी शक्ति मिठाई साहब भी घुमंदो फिरंदो खोड़न में निकतो खोड़न जे विच शहर में दंबूरो वजाए केड़ो दंबूरो हे दुनिया जे दंबूरन वांगर कोनो साईं जो दंबूरो हलंदो त अल्लाहू अल्लाहू पिटाई साहब सां गॾु ज़िक्र करो असां जे ठट्टे ज़िले जो मखदूमुल मखादिम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह साईं खे ख़बर पई भिटाई घोट दंबूरो थो हलाए पाण पंहिंजे पुट सां गॾिजी आया भिटाई साहब जी जेका असल मस्जिद हवेलिन वारी उहा किथे आहे मटियारी में जामे मस्जिद सॾबी आहे टे हुन जा गुंबद मस्जिद शरीफ़ जा 27 रमज़ान ते तक़रीबन मुंहिंजो प्रोग्राम थींदो आहे उहा भिटाई साहब असल मस्जिद आहे इहा सॼी मस्जिद साईं मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी ठाराए ॾिनी ठट्टे जा राजा हा कारीगर हा सॼो सामान ठट्टे में आयो मुंहिंजा प्यारा दोस्तो इन मस्जिद शरीफ़ जो कम हलियो सामान साईं जो मजदूरन मजदूरी कई साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फरमायो हाणे तव्हां साईं मखदूम साहब खां मजदूरी न वठिजो मजदूरी केड़ी मजदूरी ॾिनऊं फरमायूं मुंहिंजी इन ई मस्जिद में मेहराब न रखिजो अॼु बि तव्हां वेंदो उन मस्जिद में मेहराब न आहे बग़ैर मेहराब जी अंदरां ॿाहिरां मेहराब न आहे जॾहिं तव्हां हिन दंग ते पहुचो त हिते हिकिड़ो बिलाक छॾे ॾिजो जॾहिं राधा उते पहुता भित खणी जिते साईं निशान करे ॾिनो उते जॾहिं पहुता हिकिड़ी सिर छॾियाऊं वरी ॿी ओसारी करे आया उन सुराख खां जे हेठि निहारनि त काबो साम्हूं आहे मटियारी में तवाफ पियो हले ढोड़ी आया चो साईं वो जेका जाइ तो छॾाई आहे उतां त काबो पियो ॾिसजे साईं फरमायो इहा त तव्हांजी मज़दूरी आहे जॾहिं बि तव्हांखे सिक लॻे काबे जी त हिते ओ वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह ॾिसण सां दिलि थी ठरे ॾिसण सां दिलि थी ठरे पाण ॾिनई क़िबलो करे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह आदम खां
जंहिंजी इब्तदा सोने नबीअ ते इंतहा सोने नबीअ ते इंतहा तवाफ सां थी बेड़ी तरे तवाफ सां थी बेड़ी तरे पाण ॾिन क़िबलो करे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह वाह जो मुझे मालिक जो घर हिन साल जेको गिलाफ काबा जेका चादर कारी चाड़ी वई ख़बर आहे त घणी क़ीमत जी तव्हांखे शायदि ख़बर कान्हे हे जेको कारो गिलाफ चढ़ंदो आहे चादर हिन साल पाकिस्तानी रक़म हुई 70 करोड़ 70 करोड़ जी चादरी जे में 12 किलो सोन ऐं चांदी जी तार फिरियल आहे प्यारा मुसलमान भाइरो साईं फरमायो या जी मजदूरी आहे जॾहिं बि सिक लॻे अची काबो ॾिसो पर जे तव्हां कंहिंखे ॿुधायो त उते कुदरती सिर लॻंदी पोइ वरी सिंधु दरिया में सैलाब ईंदो ॿोॾ थींदी मुंहिंजे इन सिर वारी जाइ ते पाणी बीहंदो ऐं ॿिन्ही मस्जिद जे मथे माण्हू वेही पल्ला मारींदा या भेटाई साहब पोइ उन्हनि माण्हुनि खां ॻाल्हि निकिरी वई हाणे उते कुदरती सिर लॻी पिया कॾहिं बि तव्हां अचो मटियारी में उहा सिर बाक़ाइदा लॻल आहे टेड़ी ॿाहिरां ज़ाहिर नज़र अचे थी टेड़ी सिर लॻल आहे उहो दरी बंदि थी सही मखदूम साहब मटियारी में आया भेटाई साहब खे अर्ज़ु कयो साईं आऊं तव्हां वटि आलिम सॻोरो आहियां तुंहिंजे नाने जी शरीयत जो हली आयो आहियां इहो दंबूरे वारो कमु छॾियो तव्हां त वॼायो था ख़ुदा जो ज़िक्र थो करे पर अॻिते तव्हांजा फ़क़ीर मुरीद पोइ वरी वॼाईंदा उहो ॿियो सिस्टम थी वेंदो इन जे करे आऊं आयो आहियां साईं भिटाई साहब ते एॾो असरु थियो इन ॻाल्हि जो पाण पंहिंजो दंबूरो पर जेके बि साज़ आहे इहे हिकिड़े कमरे में बंदि करे तालो हणी चाबी से मोहम्मद हाशिम खे पेश कयो शरीयत जो आलिम हली आयो मन अकरम आलिमन फअकरम सबईन नबिया जे शख्स हिकिड़े आलिम जी ज़ियारत कई या अदब एहतराम कयो समझो 70 नबियन जी इज्जत कई मन अकरम मुतअल्लिमन फअकरम सबईन शहीदा जे हिकिड़े क़ुरान पढ़ण वारे तालिब इल्म खे इज्जत ॾिनी हुन समझो 70 शहीदन खे इज्जत ॾिनी साईं तुंहिंजे लाइ मूंखे इज्जत आहे हे चाबी हिसाब बंदि पर हाणे मानी खाओ नंगर कयो पोइ वञो साईं जो साहिबजादो बि गॾो साईं मखदूम साहब सां भई गॾु वेठा मानी अची रखियो साईं मोहम्मद हाशिम हिकिड़ो ई गिराह हेतिरो आंदो त बंदि कमरे में साद वॼण शुरू थी वियो साईं उहो गिराह वात में न विधो वापसि रखियो बेटाई साहब तो फरमाए साईं हाणे छाजे लाइ कावड़िया हो रुसिया हो चाबी तव्हां वटि आऊं त कोन थो वॼायां हा सही शरीयत बि शरीयत आहे शरीयत जा आलिम हुआ पाण फरमायूं बेटाई साहब हूं तोखे मयार कान ॾिनी आहे भली रब वॼाए मदीने जे साईं मूंखे मना कई आहे जेसिताईं उतां ऑर्डर न आयो आहे तेसिताईं रब वॼाए चाहे भेटाई वॼाए मोहम्मद हाशिम कोन वॼाए मूंखे त रब जी बि ख़बर मदीने जे मीर ॾिनी मूंखे कहिड़ी ख़बर अल्लाह केरु आहे मूं अञा ताईं न ॾिठो आहे सुहिणे हबीब जी शरीयत आहे मां हुनजी हरगिज़ मुखालिफ़ हासी एॾा पाबंद आहे से अबुल कासिम नक्शबंदी साईं जो मुर्शिद आहे साईं मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जो साईं वज़ू पे कयो साईं अबुल कासिम साईं मोहम्मद हाशिम वज़ू पे करायो पंहिंजे मुर्शिद खे त साईं पंहिंजी ॿांह धोती पर हीअं साईं अबुल कासिम हीअं धोती मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह पाणी रोके छॾियो साईं अबुल कासिम फरमा मोहम्मद हाशिम छाजे लाइ अर्ज़ कई सोना मूं मदीने जे साईं जी मदीने जी साईं जी सुन्नत इहा आहे त पाणी हथ ते हीअं विझो वज़ू में हीअं पाणी करे हीअं विझो तव्हां हीअं धोतो आहे इन जे करे मूं पाणी रोकियो आहे पाण फरमायो मोहम्मद हाशिम मूं मदीने जे साईं खे वज़ू कंदे ॾिठो आहे साईं हथ धोतो आहे के भला साईं तव्हांजी शरीयत हीअं थी चवे
बाकी महबूब मर्जी मालिका शरीयत उन्हनि जी आहे। नबूवत इनके घर की है, विलायत इनके घर की है, इमामत इनके घर की है, शहादत इनके घर की है। गुनहगारों न घबराओ, शफाअत इनके घर की है। बरोज महशर गुनहगारों को बख्शवाना, ये आदत इनके घर की है। शरीयत उन्हनि जी आहे मालिकन, बाकी हुक्म संद नहीं आ। सैयद अबुल कासिम रहमतुल्लाह अलैह वजू रोक रहा है, क्यों बंद मुराकबे में हलिया सीधो साईं सां राब्तो कयो। फरमायूं क़िबला साईं मोहम्मद हाशिम चवे थो अवां जी सुन्नत ही आ हथ धोअण। मूं तव्हां खे वज़ू कंदे हीअं ॾिठो आ, मदीने जे मीर फरमायो अबुल कासिम मुंहिंजी मर्ज़ी आ जीअं मां धोआं, पर मुंहिंजी शरीयत ईअं आ जीअं मखदूम साहब पियो चवे। मोहम्मद हाशिम एॾो पाबंद हो शरीयत जो। दोस्तो फिटाई साहब खे अर्ज़ आऊं कोन ॿुधंदुसि। पाण निकिता बेड़ी में वञी वेठा, बेड़ी ते आया हुआ ठटे खां सिंधु में वेठा त फिटाई साहब पंहिंजे करामत जे ज़ोर ते साईं जी बेड़ी रोके छॾी। साईं हेॾां ओलियूं हयूं, हेॾां कुल ख़ैर, आख़िर मदीने शरीफ़ ॾे महाड़ करे बीठो। अर्ज के मुझा सोना सोने अब्दुल लतीफ मुझी करामत दे जोर ते बेड़ी रोकी आ। हाणे चओ त तू असीं बि करामत ॾेखारियूं, करामत ते हलूं, चओ त तुंहिंजी शरीयत ते हलूं। असीं बि त मजबूर आहियूं, हिकिड़े पासे शरीयत आ, ॿिए पासे करामत आ। मुंहिंजा प्यारा ईअं जो फरमायूं त यकदम बेड़ी हलण शुरू थी वई। पोइ शरीयत खे वोट मिलियो, साईं जी शरीयत सही, साईं जो तरीक़ो जंहिंजे लाइ खुद पाण महबूबन फरमायो मन आया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहू अजरो, मैं तो शहीद जे शख्स मुंहिंजी हिकिड़ी सुन्नत ते अमल कयो ख़ुदा उनखे क़यामत जे ॾींहुं 100 शहीदनि जो सवाब ॾींदो। मुंहिंजो तरीक़ो, मुंहिंजी सुन्नतूं ख़ुदा खे एतिरियूं अज़ीज़ आहिनि त मुंहिंजा प्यारा मूं अर्ज़ पे कयो ओ ई दंबूरो मिठाई साहब खोड़नि जे शहर में हीअं जो धुन हई फ़कीर सभु वायरा थी विया त हिन शहर में जाबर सॼे इलाइक़े में ही सभु कुझु बंद आहे। साईं जे शहर में ही किथां आवाज़ आयो, दौड़ी आया, सुञाणनि कोन पिया शाह साहब खे। चुसी ही छा फ़कीर साहब, ही छा तोखे ख़बर न आहे मखदूम साहब जो शहर आहे, अब्दुर रहमान जो शहर आहे, हिते हर तरह जी पाबंदी आहे, किथे बेड़ो साध कोन वॼंदो आहे। हाणे साईं खे ख़बर पई तोखे जुर्मानो लॻाईंदो, सज़ा कंदो, हाणे तोखे हलणो पवंदो साईं ॾे। पोइ जेका साईं फतवा लॻाए, साईं मोहम्मद शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो ऐं फ़कीरो मां ईंदुसि अवां जे पीर सां, अवां जे बुज़ुर्ग सां मिलंदुसि, पर अॼु न, अॼु मुंहिंजी चिठी खणी वञो। बुज़ुर्ग अवां जो सख़्त आहे, शरीयत जो पाबंद आहे, नाने साईं जो उम्मत जो आलिम आहे। अॼु मां ईअं अकेले कोन हलंदुसि, पाण सां गॾु को सिफारिशी थो वठी अचां। मूंखे अवां जो आलिम सगोरो नथो सुञाणे। मखदूम साहब पाण चिठी लिखियऊं, उन चिठीअ में लिखियऊं त अॼु न ईंदसि आऊं, सुबुह पिरी ईंदा पाण, आऊं अॼु न ईंदसि आऊं, सुबुह पिरी ईंदा पाण, से सजण ईंदा साण, जिन ॿार कया हिन खोयनि जा। फ़कीरो वञो अवां मखदूम साहब खे या चिठी ॾियो, पाणी सम्झी वेंदो। जंहिं वक़्त में चिठी आई आहे, से अहिड़ो फ़कीर महिमान थी खोड़नि जे शहर में आयो आहे, अवां जे कानून जी भनकजी कई अथई, दंबूरो वॼायो अथई, असां वठी पे आयासीं, पर हे पर्ची असांखे ॾेई वियो आहे, पंहिंजे मखदूम साहब खे ॾिजो। साईं मखदूम साहब जॾहिं शेर पढ़ियो आहे, पाण यकदम उथी बीठा, अदा जल्दी कयो, शहर खे ॿुहारी ॾियो। भिटाई साहब कोन मुड़ंदो, सुभाणे नाने रसूलुल्लाह खे गॾु वठी ईंदो।
असां खे परचाण जे लाइ पाण ईंदो साईं खे वठी ईंदो जल्दी शहर में बुहारी तारो कयो जल्दी शहर खे साफ़ कयो खुशबू लगायो मदीने जे साईं खे ज़रूर वठी ईंदो ईअं छो मुंहिंजा प्यारा दोस्तो जेको साईं ॾिठो त ॿिए ॾियारे साईं मखदूम साहब अचनि पिया रुहानत में हज़रत मदीने जा साईं गॾनि साईं जो हीअं कुल्ले खां आटो आहे पाण फरमाइनि था मखदूम साहब असांजो अब्दुल लतीफ़ अव्हां खे परतो आहे घोटकी वाले पासे हजरत साईं नेहरू शाह रहमतुल्लाह अलैह बेटा साहब आयो घोटकी साईं नेहरू शाह बादशाह मस्जिद में नमाज जे लाइ जॾहिं नमाज जो टाइम थियो त मुतफ़िक़ा फ़ैसिलो थियो त सुहिणो बेटा ई घोट नमाज पढ़ ठीकु आहे हाणे साईं मुसले ते बीठा काबे ॾे रुख करे अल्लाहु अकबर हिकिड़ी रकात पढ़ायूं हेॾां ॿी रकात हेॾां टी हेॾां चौथी हेॾां माण्हू बाक़ी साईं नेहरू शाह वञी पोयां पतो चवण भिटाई साहब अलाए कहिड़े दुनिया में रंग में आहे कॾहिं हेॾां मुंहुं आहे कॾहिं हेॾां माण्हू सभु हलिया विया साईं सलाम वरायो जमात कान्हे साईं नेहरू शाह बादशाह वेठो आहे फरमाइसी तोखे शरीयत जी ख़बर कान्हे छा असां जुस्सियूं पे मटियूं तो पोइ बि निमाज़ कान टोड़ी आहे हज़रत साईं नेहरू शाह बादशाह भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह के इरशाद फरमायो तो उल्टी चाल चलते हैं दीवान गाने इश्क आंखों को बंद करते हैं दीदार के वास्ते अब्दुल लतीफ तो नमाज पढ़ाई मुंह भी ॾिठो कॾहिं हेॾां कॾहिं हेॾां कॾहिं हेॾां पर पोइ मूं हे अखियूं बंदि कयूं ज़ाहिरी पोइ हे अखियूं खोलियूं दिल वारियूं इन्हनि सां ॾिसां त बुज़ुर्ग जो छा हिसाब किताब आहे पोइ हे दिल वारियूं अखियूं खोले जो निहारिम त तव्हां विच काबे में बीठा काबतुल्लाह शरीफ जे विच में बीठा हेॾां महाड़ करियो तब काबो आहे हेॾां महाड़ करियो तब काबो आहे हेॾां कयो तब काबो हेॾां मुंहुं कयो तब काबो मूं ॾिठो त इमाम जी जहत सिमत दुरुस्त आहे निमाज़ टोण जी ज़रूरत आहे कान का इन मंज़िल जो आहे मुंहिंजो भिटाई घोट रहमतुल्लाह ताला अलैह साईं ख्वाजा अब्दुल रहीम गरोड़ी रहमतुल्लाह अलैह चोटी जो बुजुर्ग आहे ऐं हिकिड़ी तव्हांजी साईं जी करामत ॿुधायां हिकु दफ़ो अम्मा खे अर्ज़ कई अम्मा इजाज़त ॾे त हज करे अचां अमर चयो पुट मुंहिंजी वेठो ख़िदमत कर तुंहिंजे लाइ हिते ई हज आहिनि हिते ई तुंहिंजे लाइ हज आहे कि अम्मा हीअ इजाज़त मूं अॼु कान वरिती आहे अॻु में वरितल आहे कि पुट कॾहिं अम्मा तुंहिंजी उमिरि 7 साल हुई तूं 7 सालनि जी हुया तूं बकरियूं चारींदी हुया कोठ खां ॿाहिरि तो बकरियूं पे चारियूं हाणे आउं तोखे यादगिरो ॾियारियां मींहुं वठो तूफ़ान आयो तुंहिंजूं बकरियूं सभु तुंहिंजे चौधारी ख़ौफ़ डप खां अची बीठियूं हुयूं ऊंधा थियो तूं परेशान हुया त हाणे बकरियुनि जो छा थींदो ॻोठ दौरो परे आहे मूं इहो मंज़र आलम अरवाह मां पे ॾिठो आलम अरवाह मां पे इहो मंज़र ॾिठमि पोइ पंहिंजे रब करीम खे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मुंहिंजी पंजण वारी अंबड़ परेशान आहे ऐं मौला मूंखे उहो जिस्म ॾे दुनिया वारो त मां हेठि लही वञी अम्मा जी मदद कयां अम्मा सां गॾु वञी बकरियूं छॾे अचां अम्मा पोइ तोखे यादि हूंदो साए जुबे वारो माण्हू आयो लठ हथ में हुई तोसां बकरियूं खाए घर आयो घर छॾाए तोखे चवंदा अम्मा हाणे इजाज़त आहे तो चओ पुट इजाज़त आहे इहो मां त हुयुसि जो मूं इजाज़त में वरिती अमर फरमायो अब्दुल रहीम तूं बि अब्दुल रहीम आहीं त आउं बि तुंहिंजी अम्मा आहियां भले तोखे इजाज़त आहे वञ मदीने मको पाक करे मदीने पाक में सुतो पियो मदीने जे साईं फरमायो अब्दुल रहीम गरोड़ी हज ते आयो आहीं
उमरा कयाई ठीक आ पर अमर जी खिदमत करिया त हिन खां वधीक सवाब मिले तोखे वॾो सवाब मिले आ उजूरो मिले आ एडे वक्त जो आलिम मुर्शिद जी तलाश न पर बुधाई त लाड़ में बुजुर्ग साईं पीर मोहम्मद जम्मा लवारी वारो साईं बुधो साईं अब्दुल गरोड़ी रहमतुल्लाह अलैह त बुजुर्ग जंहिंखे बि दस्तबेद करे तो या नज़र तो विझे त 7 ॾींहं उहो माण्हू मुरीद बेहोश थी तो या 3 ॾींहं 2 ॾींहं पर बेहोश थी तो पोइ हुन जूं नमाज़ूं निकिरियो वञनि जा ज़िक्र फिक्र निकिरियो वञे साईं खे ॻाल्हि न लॻी साईं हितां गरोड़ शरीफ़ खां हलियो पर भिटाई साहब तां भिट तां गुज़रियो उन टाइम हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह ज़िक्र में वेठा साईं अब्दुल गरोड़ी जो आयो ख़बरूं कढियूं साईं केॾां पिया वञूं पाण फरमायूं वञा पियो हेॾां लाड़ में बुजुर्ग निकितो आहे पीर मोहम्मद जम्मा लवारी वारो जो कंहिं बि शख्स ते निगाह तो विझे त 2 ॾींहंनि जे लाइ हू बेहोश 3 ॾींहंनि जे लाइ बेहोश थियो वञे भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो त साईं हे अल्लाह वारे जो मंज़र आहे मदरसो न आहे सोची समझी वञा पर जॾहिं मोटे त मूंसां मिड़ी हाल कढ ये ख़बरूं मूंखे ॿुधाए ॾा हज़रत साईं सोनो अब्दुल रहीम गरोड़ी रहमतुल्लाह अलैह जंहिं वक़्त में मुंहिंजा प्यारा रवानो थी वियो लवारी शरीफ़ में विची जी नमाज़ जो टाइम हो साईं वज़ू पिया कनि पीर मोहम्मद जम्मा लवारी वारा वज़ू पिया कनि ओ लवारी जो लाल हो जेको अञा दुनिया में आयु कोन हो त गौसल आलमीन इन जाइ ते जुतियूं लाथियूं घोड़नि तां सभु माण्हू लाथा उठनि था त लहो ही उहा जाइ आहे जिते लवारी जो लाल पीर मोहम्मद जम्मा जो रोज़ो मुबारक ठहंदो सुल्तानुल औलिया अव्वल आहे सुल्तानुल औलिया अव्वल साईं मखदूम पंहिंजो पीर मोहम्मद जम्मा लवारी शरीफ वारा मुंहिंजा आदि दोस्तो हज़रत साईं जॾहिं उते विया साईं वज़ू पे कयो किताब खणी वियो फ़कीर ॿुधायो साईं हिकिड़ो मौली साहब आयो आहे किताब खणी आयो आहे तव्हां सां मिलण चाहियो फरमा वठी अचो साईं जो वेझो आयो न त साईं हुन वक़्तु चहिरो धोतो पाणी विझी मौत वरी जेको हीअ पाणी हेठि किरियो न हीअं करे हीअं जो साईं ॾे हीअं जो मुंहिंजा प्यारा उहे कतरा उहो पाणी जो पाण मुंहुं मुबारक ते विधाऊं त साईं बेहोश थियो ॿिया 2 ॾींहं 3 ॾींहं साईं पूरो हफ़्तो बेहोश हो हफ़्ते खां पोइ होश आयो वठी आया मौलवी साहब कॾहिं आया हाणे आया हाणे कोन हफ़्तो थियो आहे बस इहा जो कैफ़ियत ॿुधाऊं जॾहिं असां जहिड़ा बेहोश हुआ त बाक़ियुनि जो छा हाल थी हाल वारो बुजुर्ग हो साईं जा मुरीद साईं पीर मोहम्मद जम्मा जा मुरीद थिया जॾहिं वापसि मोटिया भिटाई साहब वेठो फरमायूं साईं अब्दुल छा मामिलो थियो मुनाज़रो खटे या हारी साईं फरमायो अखड़ियनि खे कयां छा मां जो मुर्शिद ॾिसी आयूं मुझी दिल के मजबूर करे आयूं हिन दिल के मजबूर करे आयूं अखड़ियनि खे कयां छा मां जो मुर्शिद ॾिसी आयूं हिन दिल के मजबूर करे आयूं हिन दिल के मजबूर करे आयूं ओ भिटाई साहब उन जाइ ते शेर चया छो साईं सां मिली आयो भिटाई साहब साईं जी बि निगाह करम हुई भिटाई साहब ते पीर से मोहम्मद जम्मा लवारी वारे जी पोइ साईं शेर चया भिटाई को पाण फरमायूं वे वञी वट तिल कलम जन जे हथ में अंग मटाए अॻियां वरी वारे ॿियाल खन पलूसो पाड़ी न जंहिं में मिलण मोहम्मद जो शेर साईं जी शान में चया साईं
फरमायूं वे साणे तल जेके वेही था जानन न वे साण बियल मता वेही वेल वञाई हलो साण तल जेके हली था जानन न हलो साण बियल मता हली हाल वञाई एतरे कदर साईं जी तारीफ़ कयूं जो माण्हुनि खे चयूं कुतो थी गुज़ार वञी दर दोस्त जे कन वठी न तब कुछ यकीन कीअं पर कुत्याणी पार सुबुह वेंदा शिकार मन वठी नियन पाण से हज़रत बेटाई घोट रहमतुल्लाह अलैह सिंध जी सूह सिंगार सिंध जे सूफियन जो सरताज रहमतुल्लाह अलैह आखिर में भई तव्हां साईं जा ॿुधा पर साईं जी वाई बि ॿुधो उन खां पोइ 1.5 कलाक तक़रीबन तक़रीर थी चुकी आहे अल्लाह से अवां सां गॾु मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल तन मारुल जामिया उमर आहिन हर फखण बेटाई साहब से कमाल वाह जो इल्म लुजनी इल्म हाणे हिते उमर मारी में लिखा असल में असां खे नसीहत पियो करे तन मारुल जामिया उमर आहिन हर फखण आहिन हर फखण केड़ा गणिया तन मारुल जामिया उमर आहिन हर फखण व इन तउद्दू निअमतल्लाह ला तुहसूहा जो तर्जुमो अॻिते तो फरमाए झूपन में जे मासा बहारन पेयूं झूपन में जे मासा बहारन पेयूं झूप चवे तो आलम अरवाह जिते रब असां जी दावत कई अलस्तु बिरब्बिकुम असां चयो कालू भला मिठाई साहब ने झूप उन आलम अरवाह के पियो चवे त तोखे उहे वाइदा विसरी विया जेके तो रब करीम असां कया हा झूपन में जे मासा पहाड़न पेयूं ॻाल्हियूं गुण से सदन मुंहिंजे रूह में रहियूं ॻाल्हियूं गुण से सदन मुंहिंजे रूह में रहियूं सारियो सा ही सोबत हाय हाय हथड़ा हणियावो तन मारुल जामिया उमर आहिन हर फखण झांगियड़ल खे जेकर असलऊं न जाए तुम झांगियड़ल खे जेकर असलऊं न जाए तुहमत मुई तन ते अज हूं तन हदई आई केड़ी आयत जो तर्जुमा व इसकाल रब्बुक लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा अल्लाह से फरमा मलाइको मां आदम अलैहिस्सलाम जी औलाद के पैदा तो कया अवा चाहता तो उन्हनि चयो त औलाद आदम के पैदा न कर फितना कंदा झेड़ा कंदा झगड़ा कंदा लूट मारू कंदा इन्हनि के पैदा न कर मौला असीं तुंहिंजी इबादत जे लाइ काफ़ी आहियूं मगर पोइ बि रब पैदा फरमायो बेटा साहब तो पर मौला असां खे पैदा न करी आहे त मलाइके डोरा पात झांगियड़न खे जेकर असलऊं न जाई तुहमत मुई जीतन ते हूदन हदई आई हाय हाय हिन हालन से अल्लाह हाय हाय हिन हालन से किया बेड़ी ते बनावो तुम मारुल जामिया उमर आहिन हर फखण तुन मारुल जामिया उमर आहिन हर फखण हाणे पैदा कई असां जा हेड़ा हाल हाणे तोखे अर्ज़ा रब जे ही आया जे ते ही तब अपन जी आहियां हाणे जहिड़ो हाल आहे कबूल
यही आया देते ही तब अपन जी आया कान सरे सांगन रे केड़े तरफ आया मौला तुझे दर खां सवा बि वाहबत कर केड़ा विंदासी यही आया देते ही तब अपन जी आया आन सरे सांगन रे केड़े तरफ आया सर तिल ले लतीफ ते सर तिल ले सैयद ते हाय हाय हथड़ा हणावो तन मारुन जामिया उमर आइन हर तन मारुन जामिया उमर आइन हर वक्त आखिरिया जिंदगी मेणबत्ती वांगर गरदी पई वने अगरबत्ती वांगर खत्म थींदी पे वने दोस्तों कुछ आखिरत जो सोचो दुनिया कमायो जमीनू कयो कारोबार कयो मना ना है हक हलाल जी रोजी खुद खुदा जी इबादत आ पर उन सां गॾु 5 वक्त नमाज पढ़ो मां पीउ जो अदब कयो वॾे नंढे जी साञा कयो पाड़े वारनि जो अदब एहतराम कयो गरीब गुरबे जो ख्याल रखो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों पंहिंजा अमल सुधारियो हयाती ते भरवसो कोन्हे मुंहिंजे सुहिणे भिटाई साहब जे आख़िरी हिन शेर सां मुंहिंजा प्यारा जलसे जो इख्तिताम तक़रीर जो इख्तिताम था कयूं शाह साहब जो फरमाए जाग नुमाणी सुतियन सूर फिराया है जाग नुमाणी सुतियन सूर फिराया सुतियन सूर फिराया अल्लाह दिल सजना बनाया जाग नुमाणी सुतियन सूर या नबी सलाम अलैका या रसूल या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह सलवातुल्लाह वक्त जो अज चमके सितारो हाज़री जो थिए इशारो अची ॾिसूं मको पाक प्यारो अची ॾिसूं मदीनो शरीफ प्यारो लई वञे दिल तां मुझारो या नबी सलाम या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह सलवातुल्लाह अल्लाहुम्मा सल्लि व बारिक अला सय्यिदना मौलाना शफीना मोहम्मद व आलिहि व सल्लम इलाहुल आलमीन गोठ लोंग गोरथानी जे आशिकन अकीदत मंदन अदा अख्तर अली साहब ऐं साईं गुलाम सूर साहब जिन जी क़यादत नज़रानी में भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह जो उर्स मुबारक मल्हायो आ ऐं मुंहिंजा साईं हिन में जो कुछ भी जई पढ़ियो आ जेको भी सवाब बनियो आ इहो सभु हिन सॼी जमात जे तरफ़ां पंहिंजे प्यारे महबूब जी बारगाह में क़बूल फरमा साईं जा वालिदैन शरीफ आहिनि साईं जो आल पाक अज़वाज मुतहरात असाब सुगरा करबला वारा शहीद ताबिन तबा ताबिन जमी मशाइख निज़ाम जमी उलमा किराम बिलखुसूस सिंध जे सूफियुनि जो सरताज मदीने जे मीर जो लाडलो तव्हां जी दरबार जो लाडलो हज़रत सोनू सखी सैयद अब्दुल लतीफ शाह मिठाई रहमतुल्लाह अलैह जी दरबार में कबूल मंजूर फरमा साईं जा वालिदैन शरीफ आहिनि साईं जा उस्ताद साईं जा मुर्शिद साईं जा शागिर्द साईं जा खलीफा जेके ही जान छॾे विया आहिनि या अल्लाह उन सभिनी जे अरवान खे सवाब अता फरमा मुंहिंजा मालिक हिन ॻोठ मंझा जेके नंढा वॾा गुज़ारे विया उन्हनि जे अरवान खे सवाब अता फरमा पोइ जमील मोमिनीन जमील मोमिनात जमील मुस्लिमीन जमील मुस्लिमात जी दरबार में ही सवाब कबूल मंजूर फरमा ऐं मुंहिंजा करीम रब ऐं मुंहिंजा मालिक रब हिन ॻोठ जा बेड़ा पार फरमा भिटाई सोने जी निगाह करम हिन ॻोठ ते फरमा
सोने भिटाई जा गायबाना तौर पर कदम हिन गोठ में घुमरा ऐ अल्लाह हिन गोठ राज खे बधी वारो गोठ बनाओ सुलह वारो गोठ बनाओ या रब्बुल आलमीन हिते जे माण्हुनि खे बीमारियुनि मुसीबतनि आफ़तनि शामतनि ज़िल्लतनि ख्वारियुनि बदनामियुनि अचानक मौत अचानक हादसनि खां कोर्ट जे चक्कर खां थाणे जे चक्कर खां अस्पताल जे चक्कर खां बचाए जेका बि जमात आई आहे सोने भिटाई जे घोट जे सदके शाद बाद रहे बचन सूदो आबाद रहनि ऐं मुंहिंजा मालिक कॾहिं मुश्किलातूं न ॾिसनि ऐं अल्लाह कॾहिं बीमारियूं न ॾिसनि ऐं अल्लाह हिननि जा जेड़ा पेर हुजनि ख़ैर हुजनि मुस्किन जो बि ख़ैर कुल आलम इस्लाम जे मुस्लमान